न सम्झी सघंदे। असीं हाणे वञी रहिया आहियूं, पर वापसि न अचणो आहे। हूं त तव्हांजो नाम पंहिंजी बातों तमामु पर तव्हांजो नाम तव्हांजी बातों सम्झे त जीअं असांजे दिल जे सहरा में तव्हांजो नाम साज़ जी आंखों जतो रहे। मुखे बात लगे थो त कावड़ियल बि आहिनि ऐं ॾुखाड़ियल बि आहिनि। दीवान सरकार खे त हर पासे ध्यानु रखणो आहे न। असांजा वॾा वॾनि जा वॾा वॾनि जा वॾा सभिनी सरकार जन जी ख़िदमत कई आहे। मुफ़्तमदा ख़िदमत कई दीवान साहब। हिते हर कोई कुझु न कुझु सोचे पोइ थो अचे। वज़ीर साईं, तव्हां जहिड़ा वज़ीर हूअं बि असां जहिड़नि मिसकिननि खे कोन छहंदा। चङो दीवान साहब, छॾियो ॾियनि ॻाल्हियुनि। इहो ॿुधायो त शहज़ादे अली नवाज़ साहब ॾांहुं टोकड़ पहुता? हा हा बिल्कुलु पहुता। हुननि जे खज़ाने जा टोकड़ वञनि न वञनि, पर संदनि ज़मीन जा पैसा त मिलंदनि ई मिलंदनि न। उहे त सरकार जन लाइ ॿुधा ई न आहे। ख़ुशामदिलिया खपाए था छॾनि। वज़ीर साहब, को न को कंहिंजो ख़ुशामदिलो हूंदो आहे। सरकार, तव्हां कुझु घणी आराम करियो। तव्हां थकी पिया हूंदो। लाहौर खां हिते पहुचंदे असांखे को थक न थिए। असीं कुझु घणियूं सिहतमंद चाहिंदा। सरकार, सरकार, तव्हांजे घरां वॾी बीबीअ जो नियापो आयो आहे। पर असां जॾहिं नियापो ॿुधणु चाहियूं था हुनजो नियापो छो नथो अचे? सरकार, बीबी साईं जो रायो आहे त तव्हां खाइण पीअण में एहतियात करियो। कहिड़ो एहतियात करियो? सरकार, बीबी साईं जिन चवरायो आहे त खाधो खाइण खां अॻु पहिरीं ॿिए खे खारायो। खबर न है तो सरकार जे मन में असां हाणे छा आहे? मन जी ख़बर त ख़ुदा खे आहे, पर हाणे हिकु ॻाल्हि चवां। हा चओ, छा ॻाल्हि आहे? साईं, उन्हनि जूं अखियूं अञा बि गवाह ॾियनि थियूं त तव्हीं अखियुनि जी ॻाल्हि न कर। हुते त कई अची लोकनि जी लड़ी चहिरे ते लीकूं कढी था वञनि। पर साईं, तॾहिं बि हीर साहब जो इश्क कीअं हूंदो हुनजा जलवा असां पाण ॿुधी चुका आहियूं। साईं, उहे हाणे बि तव्हां हा हाणे बि साॻिया आशिक़ आहिनि। मटर दिलि बि साॻी आहे।
सरकार जो ख़ैर सुरैया सुखाना के मुख्य जो खैर बादशाह यो खैर रज़ाकान केड़ा हाल सरकार रब जा एहसान भला शिकार छा सूरत हाल आहे जॾहिं सरकार हुकुम कनि बाबा रज़ाकान पोइ सुभाणे ई शिकार जो इंतज़ाम कया जेको हुकुम सरकार जो सरकार जो खैर बादशाह यो हिकिड़ी ॻाल्हि चवाए तूं ॼाण आहे वॾो उस्ताद उहो हीअं त वॾे शाहीअ सां जॾहिं तूं मिलंदो आहे त ईअं लॻंदो आहे त ॼण उनजो माण्हू आहे वरी जॾहिं मीर अली नवाज़ साहिब सां मिलंदो आहे साईं सलाम दीवान साहब सरकार जन जो हुकुम आहे त शाम जो साण मिलो ठहिण त आहे ख़बर न आहे दरबान मानिक सरकार एतिरी देर तोखे छो यार सरकार पंहिंजे लाइ आयल मानी मूंखे खायो छो सरकार पाण न खाधी छा जेको ताम आयो हो उन मां 2 घेरा खाइण लाइ मूंखे चए छो भला ईअं वरी छो आहियां तो सरकार के खाधे में शुबो पइजी वियो आहे ख़ुदा ख़ैर करे खाधे में कुझु हुजे त ख़ैर घुर यार ख़ैर घुर कंहिं सरकार खे टुक ॾिनो हूंदो जहिड़े राम जे लाइ सचे माण्हू सां केरु दुश्मनी कंदो यार